Inter-provincial migration, Professor Mushtaq Mirani. Mushtaq sir. संजीदा कॉन्फ्रेंस मुझे ख्याल था इन वक्त सिंध में जेके दोस्त आहिनि उन सां सिंध तक़ाज़ा थी करे त हर फील्ड में इंतहाई जेको आहे सो असांखे संजीदा कमिटेड ऐं फुल अहिड़े परफॉर्मेंस इंटरनेशनल लेवल ते असां कंदासीं त सिंध करे सघंदासीं। बाक़ी जेकॾहिं ईअं हवाई ज़िंदगी गुज़ारींदासीं ईअं ज़िंदगी गुज़ारींदासीं त असां पोइ रोड ते निकिरंदासीं। मुंहिंजो सिंपल तारीख़ इहो आहे 2015 में मां रिटायर कयो विराणी यूनिवर्सिटी मां। ॿी विराण मां एमए रोमेनिया मां लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स में रिसर्च कई। कैनेडियन यूनिवर्सिटी में मां कोर्सेस कया। नेशनल इंटरनेशनल अदालत वर्क कई उन्हनि में मां कंसल्टेंसी कई ऐं पेपर बि पढ़िया। ऐं शुरूअ खां वठी मुंहिंजो किताबनि सां शौक़ु खां वधीक लव आहे। उन मूंखे सियासत ॼाणो। पहिरियों इंजीनियरिंग जो शौक़ु हो, मैथमेटिक्स सुठी ईंदी, पोइ वरी इकोनॉमिक्स खां पोइ हाणे वरी मां पॉलिटिक्स पढ़ां थो त छाकाणि पॉलिटिकल इकोनॉमी सेंटर थी वियो आहे। मुंहिंजो जेको मौज़ू इहो आहे पॉपुलेशन। मां सम्झां थो असां सभिनी खे घुरिजे त सिंध जी पॉपुलेशन या कंहिं बि मुल्क जी जो बैकग्राउंड ज़रूरु हुजे। लेकिन उहो न आहे त पोइ शायदि असांखे डिफिकल्ट या तकलीफ़ थींदी कंहिंखे कन्विंस करण लाइ। मिसाल जे तौर अच्छा हीउ जेको मां पेपर उन में जेके मां रेफर कयो आहे डॉक्टर एस पेशबलाणी इकोनॉमिक हिस्ट्री ऑफ सिंध जेको साईं सिराज मेमून खे तर्जुमो कयो हो। ॿियो नसीर मेमून जो धारी आबादी ऐं सिंध जो मुस्तक़बिल। ॿियो बोवन एंड कुक शायदि फ्रेंच ऑथर्स एडिटर्स इन डिस्कवरिंग सिंध पास ऑक्सफोर्ड प्रेस सेंटर उन्हनि खे मां रेफर कयो जंहिं नाले सिंध में पहिरियों दफ़ो सर बार्टल फ्रेयर 1851 में आदमशुमारी करे। मां सम्झां थो काश जेकॾहिं का सुठी हुकूमत हुजे त बार्टल फ्रेयर लाइ को इनाम को का शइ ज़रूरु हुनखे रखे। प्योर लाइक अ सिंधी हुआ। जॾहिं वञे पियो त हैरानी थींदी त सिंध जा माण्हू रोइनि पिया त एॾी हुन सिंध जे लाइ तरक़ी कराए जो मुख़्तलिफ़ आहिनि। छाकाणि टाइम तमामु थोरो आहे मां वधीक। पहिरियों दफ़ो सर बार्टल 1851 में पोइ कंटिन्यूअसली हर 10 सालनि खां पोइ थी। 1881 में बाक़ाइदे सिंध ॿाराड़ीअ जी जुदा ॻणप थी। इन सॼे अरसे में ॾिनी त 1911 में न थी। इन जे करे जो कराचीअ में MPN जेको आहे सो ग़लति घरशुमारी कई ऐं उहा कैंसिल थी वई। पोइ वरी थियो माना 1898 में थी। 11 वरी ख़तमु थी वई। वरी 2000 हाणे इंटरेस्टिंगली मुग़ल पीरियड में सिंध जी पॉपुलेशन 2 मिलियन हुई ऐं अर्ली कलोड़ा पीरियड में 3 लख थी। छाकाणि त घणनि खे ख़बर न आहे त रियल सिंध जो हीरो मियां नूर मोहम्मद कलोड़ो हुयो। न सिर्फ़ु हुन सिंध खे गॾु कयो। पहिरियों दफ़ो वर्ड सिंध जो उहो यूज़ थियो जो नदर वाइट ठटो ऐं बखर ऐं सेवण जेको आहे सो परगड़ा हूंदा ऐं मियां नूर मोहम्मद कलोड़े यूनाइटेड कयो ऐं उन खां पोइ सिंध जो नालो थियो। उन खां पोइ कलोड़नि जे आख़िरी दौर में ऐं दफ़े छा थियो जो सिविल वार थी ॿिया मुख़्तलिफ़ शयूं थियूं त उहा पॉपुलेशन घटिजी। जॾहिं अंग्रेज़नि वरितो सिंध त 1.5 माना 15 लख थी। माना रिड्यूस थी। काफ़ी माण्हू
कच्छ भुज में जेको हा मतलब 15 लख इन जे करे जो माइग्रेट थिया हिते 2-3 महीने 1941 में रियल सेंस में प्रॉपर सिंध जी पॉपुलेशन हिकिड़ी डेवलप थी वई इन खां अॻु में छा आहे त उनजी एरिया ही थोरो घटि पेच पई वधिजी वञे पर उन में थी ऐं उन में 1941 में 4.8 मिलियन हुई माना 48 लख हुई ऐं हिन वक़्तु 2017 में तव्हांजी 47.81 माना ऑलमोस्ट 5 करोड़ आबादी थी वई आहे त जिते पहिरीं 1857 में 15 लख हुई ऐं उन खां पोइ हाणे जेको आहे सो 5 करोड़ आहे त केॾी वॾी आहे उन खां पोइ जेकॾहिं असां पॉपुलेशन डेंसिटी था कयूं त जेको 17 माण्हू पर स्क्वायर किलोमीटर हो हिन वक़्तु तव्हांजो 340 किलोमीटर पर्सन पर किलोमीटर आहे हाणे इहो सिर्फ़ु इहो इंडिकेटर न आहे पर लॉट ऑफ थिंग्स माना फूड सिक्योरिटी आहे एनर्जी बि आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो पॉलिटिकल सोशल ऑल इश्यूज़ आहिनि हाणे इहो हुनजी ग्रोथ थी 1881 में सिंध में अर्बन जेका ही त 10% ही रूरल 90% 1881 में छाकाणि पहिरियों दफ़ो अंग्रेज़नि पॉपुलेशन खे जुदा कयो अर्बन ऐं रूरल जो ऐं उन खां पोइ जेकॾहिं हाणे था कयूं 2017 में त 52% अर्बन ऐं 48 रूरल आहे एॾो माना 90 ऐं 10 खां वधि थियो पर जेकॾहिं कराची खे छॾे बाक़ी सिंध खे था वठूं कैलकुलेशन आहे त अञा ताईं सिंधी समाज 10% अर्बन में आहे 70% जेको आहे सो रूरल में जेकॾहिं पार्ट टाइम बि कराची खे जुदा था कयो त केतिरी आहे हाणे चऊं था ॿोलीअ ते 3 इंडिकेटर्स में ॿोलीअ ते छाकाणि त सभिनी खे ख़बर आहे त सिंध में कीअं माइग्रेशन थी ऐं पर्टिकुलरली जॾहिं जॾहिं सिंध में डेवलपमेंट थी आहे तॾहिं तॾहिं पॉपुलेशन वधी आहे ॿाहिरियां माण्हू पिया अचनि मिसाल तौर जॾहिं सखर पैराई थी उन में काफ़ी पॉपुलेशन वधी वई मुख़्तलिफ़ सूबनि मां आया वरी जॾहिं पाकिस्तान ठहियो उन खां पोइ जेका इहा माइग्रेशन थी फोर्स्ड माना हिकिड़े प्लान जे तहत सिंध में जेको आहे सो माण्हुनि खे लॻायो वियो त भई हिते अचो ऐं कराची खे सिंध खां जुदा कयो ऐं ॿियनि काफ़ी दोस्तनि असांजो भरोसा ॿुधायो कोटा सिस्टम जे हवाले पोइ वन्यूट थियो पोइ सिंध जूं ज़मीनूं जेको आहे सो ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे ॾिनो ऐं अञा ताईं अर्बन एरिया जेका लैंड आहे जेको पहिरियां टाउन आहे उहो माना पहिरियों रुगो रूरल जेके लैंड आहे उहा धारियुनि खे पई मिले पर हाणे जेको अर्बन लैंड उहा धारियुनि खे थी मिले मिसाल बैरिया टाउन आहे DH आहे ऐं तव्हां जेकॾहिं कराचीअ खां वञो पंहिंजे जामशोरे ताईं त एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स जंहिंजो को वास्तो न आहे उनखे बि ज़मीन मिली वई कमांडो आहे ख़बर न कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु वियो ऐं जेकॾहिं उहे स्कीमूं मटीरियलाइज़ थियूं थियनि त लोअर सिंध जो त शयूं ॾाढियूं ख़राबु आहिनि जीअं साईं चयो मदर साहब स्पेड त जेकॾहिं इहा गुलफ़्कार आबादी थी त पोइ यू कैन नॉट स्टॉप त सिंध खे तव्हां माइनॉरिटी में कन्वर्ट कयो हाणे चऊं था इम्प्लीकेशन छा आहे मसइलो इहो आहे त हीअ त डेटा आहे इहो मैट्रिक जो छोकिरो उहो बि तव्हांखे ॿुधाए सघंदो हुनजी इम्प्लीकेशन छा आहे पहिरीं ॻाल्हि आहे त हिन तेज़ीअ सां जेका आबादी जी सिंध में वाध आहे उहा जेकॾहिं असां न रोकियासीं त डेफिनेटली हिकु त पॉपुलेशन वधी वेंदी ऐं जीअं मां पॉपुलेशन डेंसिटी जी ॻाल्हि कई उहा 340 हुई या उन खां पोइ फ्यूचर में वञी 500 खे था पढ़नि त माना हुनजी इम्प्लीकेशन छा आहे ॿी आहे त
35% ऑलमोस्ट हिन वक़्त में सिंध जा जेके पॉलिटिकल पावर आहे उहो नाम सिंधी वटि आहे, जेकॾहिं उहो सीटुनि खे कयो माना जॾहिं पहिरीं इलेक्शन थी 1937 में त तव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ी सीट वेंदी यूरोपियन खे, उन खां पोइ बाक़ी सिंधी आहे, हिंदू आहे या मुस्लमान आहे। अॼु तव्हां वटि 35% जे लॻभॻि नाम सिंधी जी सीटूं 35%। हाणे जेकॾहिं इहा रफ़्तार थी त तव्हांजो जेको पॉलिटिकल पावर आहे उहो केॾो इरेट थींदो ऐं तव्हां किथे पहुचंदो। सीरियस इम्प्लीकेशन जेको असांखे सम्झणु घुरिजे। मिसाल तौरु 1941 में सिंधी 90% हुया, इंटरेस्टिंगली आहे उर्दू 1% हुयो, पंजाबी 1% हुयो, पश्तो 0.2 हुयो, पश्तो 0.2 1941 में, बलोची 1% हो। वरी 1998 में सिंधी स्पीकिंग सिर्फ़ 60% हुया, उर्दू 21% हुया, पंजाबी 10%, पश्तो 4% ऐं बलोची 2% ऐं बाक़ी ॿियूं ॿोलियूं। वरी 2017 में हैरानी थींदी त सिंधी 62%, उर्दू 18% आहे, पंजाबी 5% मां 10% मां घटी 5% आहे, छाकाणि पंजाब जी जेका इकोनॉमिक डेवलपमेंट थी काफ़ी माण्हू उते थी आहे, ऐं पश्तो 6% ऐं बलोची पंहिंजा दोस्त जेके आहिनि उहे 2%। बाक़ी बि ॿोलियूं ब्राहवी आहे, कच्छी आहे, ढाटकी आहे, उहे इन जे करे ख़िलाफ़ु उन ते न इमेजिन कयो कि तेज़ीअ सां पश्तो आबादी वधे पई, जेका 1941 में ओनली 0.2 हुयो, हाणे उहो 6%, ऐं पंजाबी पॉपुलेशन जेका 10% 98 में उहा 5%, ऐं उर्दू 21 खां घटि 18% ऐं सिंधी जेका आहे 62%। सिंधी घणा? 62%। 2017 हाणे इहो मतिलबु त असांजे लाइ तमामु वॾो अलार्म आहे त एतिरो जेकॾहिं इहे तेज़ीअ सां थी, ऐं जेकॾहिं तव्हां लोअर सिंध में तव्हां ॾिसो केतिरी डेवलपमेंट थी थिए, ऐं यकीनन पंजाबी वरी ईंदा जंहिं नमूने से इहे आहिनि। उन खां पोइ जेको सखर खां मुल्तान ऐं लाहौर जेको मोटरवे ठहियो आहे त तेज़ीअ सां मथां माण्हू थींदा। रीज़न छा आहे? रीज़न इहो आहे त पंजाब में बि बेरोज़गारी आहे ऐं गुरबत आहे, पेशावर में बेरोज़गारी आहे, गुरबत आहे, बलोचिस्तान में बेरोज़गारी आहे, गुरबत आहे, ऐं सिंध में आहे। भाई इकोनॉमिक पॉइंट ऑफ व्यू था ॿुधाए। यकीनन तव्हां कंहिं बि इंसान ते रोके नथा था असां छो था पई वञूं, सिंधी छो था पई वञनि, या छो था पई वञनि। ठीकु आहे, उहे हिते ईंदा ज़ाहिर आहे जिते ऐं ॿियो सिंध जी जेका इकोनॉमी जी कंस्ट्रक्शन ही आहे 10-20% इंडस्ट्री आहे ऐं 50% सर्विस सेक्टर आहे ऐं बाक़ी 20-25% एग्रीकल्चर। जेके हिन जॉब हाणे निकिरनि थियूं उहो मोस्टली सर्विस सेक्टर में बि निकिरनि, जंहिंमें तव्हां रेडी था हलायो, तव्हां ट्रैक्टर था हलायो, तव्हां बस था हलायो, तव्हां मिसाल ॿियूं शयूं था कयो, होटलनि ते था खोलियो, गार्ड, इहे माना सर्विस सेक्टर जंहिंखे असां चऊं। जीअं जीअं सर्विस सेक्टर वधंदो त ॿाहिरी आबादी तव्हां वटि ईंदी, मज़दूर था अचनि, डिफरेंट ईंदा। तंहिंजे करे छाकाणि सिंध जी जेका इकोनॉमी आहे स्ट्रक्चर इहो आहे, तव्हां रोके नथा सघो। जॾहिं असां साइंस में चवंदा आहिनि इफ ऑल अदर थिंग्स इक्वल, जेके बि साइंस जा दोस्त आहिनि, पोइ असां एनालिसिस इफ ऑल अदर थिंग्स इक्वल, इहा ई गवर्नमेंट आहे, इहा ई गवर्नेंस आहे, इहो ई सिस्टम आहे, इहो ई जेको आहे इस्लामाबाद जो कंट्रोल आहे, इहो ई पंजाब जूं कानूनियल पॉलिसीज़ जेके सिंध में आहिनि, त पोइ तव्हां बिल्कुलु थी वेंदो, छा अकेडमी में थी वेंदो। यू कैनॉट स्टॉप, यू कैन इहो कुदरत। फिजी अंग्रेज़नि छा कयो, इंडिया जो इहो शुगर प्लांटेशन लाइ खणी आया हुते। हिन वक़्तु फिजीअ में 38% इंडियन ओरिजिन,
38% हाणे उन जो प्राइम मिनिस्टर आहे उहो इंडियन आहे, नॉट द ओरिजिनल जेको आहे। मॉरिशस अनफॉर्चुनेट सारी चवणो थो हुजे उन को माण्हू ई कोन हो, पर पोइ बि उते अंग्रेज़नि छा कयो जो शुगर प्लांटेशन कई ऐं जे हाणे ॾिसो तव्हांखे मॉरिशस में जेके इंडियन जेके आहिनि, तव्हांजो श्रीलंका में बि उते बि तामिल जेके आहिनि सो वञी ट्रांसपोर्ट कयो वञे उते श्रीलंका में तामिल जो आहे। साईं टाइम घणो थींदो त 5 मिंट तंहिंजे करे हे सीरियस डिस्कशन आहे त जेकॾहिं असांजी पॉपुलेशन ते पहिरीं ॻाल्हि त ग्रोथ, हाणे जे मिसाल मां तव्हां चयो पॉपुलेशन डेंसिटी जेकॾहिं 400 आहे ऐं वधे थी त ओवरऑल सॼी पॉपुलेशन खे थी उन में इन्वायरमेंट अचे थी, खाधो केतिरो असांखे कंदासीं, पाणी लिमिटेड थी वेंदो, त पहिरीं ॻाल्हि इहा त असांखे पॉपुलेशन ग्रोथ कंट्रोल सिंधी आहिनि, पठान आहिनि, केरु आहिनि उनखे फ़िलहाल छॾे था ॾियो। मुंहिंजे नज़र में आइडियल हिन वक़्तु 5 करोड़ खां वधीक पॉपुलेशन सिंध में न हुअणु घुरिजे। जेकर जेतिरी वधंदी पर ओतिरो नुक़सानु। 5% माना 5 करोड़ हूंदा त असां सुठे नमूने सां जेको ऑलमोस्ट हाणे आहे। सेकंड आहे पॉपुलेशन ट्रांसफर, ॿियनि सूबनि मां ईंदी त तव्हांखे एथनिक कंफ्लिक्ट आहे। ॿियो असां स्टूडेंट ऑफ हिस्ट्री त चयो, स्टूडेंट ऑफ सोसाइटी चयो, मुंहिंजे मां अञा स्टूडेंट आहियां। आइंस्टाइन चयो त जंहिं ॾींहुं इंसानु सिखणु बंदि कंदो उन ॾींहुं खां मरणु शुरू कंदो, त तंहिंजे करे मां अञा ताईं सिखां थो। तंहिंजे करे डेफिनेटली कंफ्लिक्ट इहो एथनिक कंफ्लिक्ट थींदा, तव्हां हुनखे रोके ई नथा सघो। छाकाणि त जेकॾहिं अच्छा जेको पॉपुलेशन में को फ़र्क़ु नथो ॻणिजे, फ़र्द जी ॿोली, फ़र्द जी सकाफ़त, फ़र्द जी नफ़्सियात, फ़र्द जो पॉलिटिकल पावर, उहो असां रुगो इहो नथा कयूं सिंध में रुगो 5 करोड़ माण्हू था रहनि, पर उन तेज़ीअ सां उन जा जेके कल्चर जेको आहे सो करे वी हैव टू माइंड पर्टिकुलरली हिन ऑगस्ट हाउस में एतिरा पढ़ियल माण्हू आहिनि जंहिंजे हर हिक जी जेका दुनिया आहे न, मिसाल आलम दुरई साहब आहे, उहो रुगो अकेलो न आहे, उन जेका दुनिया आहे मे बि लखनि में हुजे, मे बि हज़ारनि में हुजे, जंहिंसां कनेक्टेड आहे। जीअं अली मर्दा राहुल साहब आहे, साईं मुबला शाह आहे, ॿिया जेके दोस्त आहिनि बलोच साहब, इन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी वॾी वसी दुनिया आहे। तंहिंजे करे असांखे इहा डिसिप्लिनेशन करणु घुरिजे त बाबा 5 करोड़नि खां वधीक सिंध आबादी इहो अफोर्ड नथी करे सघे। हाणे थी हा लास्ट में I really respect the rule of law here. जब कॾहिं ड्रिल हूंदो न त जेसीं सोसाइटी में डिसिप्लिन न थींदो त असां सोसाइटी खे कीअं बदिले था। पहिरीं ॻाल्हि आहे आर्टिकल 15 ऐं 23 15 में इहो आहे त को सूबे जो माण्हू किथे रही सघे थो, ऐं उन में लिखियलु आहे इहो महेश्वर साहब तव्हांखे हुजे करे उहो ॿुधाईंदो वधीक त जेको रखे त सब्जेक्ट द रीज़नेबल रिस्ट्रिक्शन। इन में सिंध खे एडवांटेज आहे त उनखे रीइंटरप्रिटेशन करे थो हाणे सिंध जी आबादी। ॿियो आहे 23 माना को बि माण्हू किथे बि पंहिंजी मिल्कियत वठी सघे थो, ज़मीन वठी सघे थो। इन आर्टिकल ते असांखे कमु करिणो आहे। वी हैव टू रिव्यू इट, रिवाइव इट ऐं उनखे अवेयर कयो। इन जे मौजूदगीअ में तव्हांजा बाक़ी कम नथा थी सघनि। हा ॿिया थी सघंदा, कीअं जेके बि माण्हू ॿियनि सूबनि खां हिते आहिनि उनजी दाख़िला कई वञे। सिंध में सिंध गवर्नमेंट, लोकल गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी जेकॾहिं असांखे ताक़त आहे त उनखे चयूं बाबा ठेकेदार बि लोकल जेको मुस्तक़िल रहवासी हुजे, उर्दू स्पीकिंग हुजे, सिंधी हुजे, मुस्तक़िल जेको रहवासी हुजे, मुलाज़िम बि उहो कजे, सभु माना सिंध जे अंदरि हुजे, ॿाहिरियों माण्हू न अचे। इहे एग्ज़िस्टिंग लॉज़ में असां करे सघूं था, बिल्कुलु कॉन्स्टिट्यूशनल करे सघूं था। ऐं उन खां पोइ कची आबादी, जेको आबादी वधे थी न, अचनि था ॿिनि सूबनि जा माण्हू ज़मीन ते कब्ज़ो करे उहो कची आबादी पोइ 10 सालनि खां पोइ रेगुलराइज़ था कनि। इन्हनि कची आबादी ते असांखे कंट्रोल करणो घुरिजे।
ॿियो कीअं था माण्हू अचनि, मिसाल जे तौर त पहिरियों सर्विस सेक्टर में मिसाल जे तौर स्किल्स आहिनि, MBAs आहिनि, अकाउंटेंट्स आहिनि, ॿिया मुख़्तलिफ़ माण्हू ॿियनि सूबनि जा अची था अचनि था। इन जे करे सिंध में जॾहिं असांजे काफ़ी दोस्तनि चयो त एजुकेशन त सिंध जी फ़नी वापारी इंतज़ामी मार्केटी तालीम खे आलमी मयार वारी करे ॾियो। त जेकॾहिं इन्हनि बेस ते असां सॼी सिंध में इहा थिए थी त पोइ असांखे अवेलेबल थींदा माण्हू। शर्त इहो आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध बाक़ाइदे उहो इंट्रोड्यूस करे त बाबा हाणे जेको बि तरक़ियाती कमु थींदो, जेको बि एम्प्लॉयमेंट थींदो, कंडीशन इहा आहे। तव्हांखे ॿुधायां त इहा ई असांजे सिंध में जॾहिं सिंध असेंबली हुई अरबाब जे दौर में, तॾहिं MQ वारनि हिकिड़ो रेज़ोल्यूशन कयो त बाबा हाणे सिंध कराचीअ में जेके बि प्राइवेट सेक्टर आहिनि उहो सिर्फ़ु कराची डोमिसाइल वारनि खे नौकरी ॾेई सघंदा। उन जे बुनियाद ते सिंधियुनि जे ख़िलाफ़ काफ़ी जेके इंटरनेशनल जेके मल्टीनेशनल आहिनि जेके आहिनि उहे उन्हनि हुन ते अमल कयो जी परे। ऐं इन जे बुनियाद ते तव्हां सिंध हुकूमत ते 63 लास्ट में मां इहो थो चऊं सभु कुझु थिए। असां एजुकेशन जी ॻाल्हि कयूं पर जेकॾहिं ज़मीन ते ई असां न हूंदासीं, ज़मीन ते ई असां न हूंदासीं त बाक़ी त ॿियूं हवाई ॻाल्हियूं। ऐं जीअं की ब्रेक्स जी ॻाल्हि कई साईं मगर साहब, इंग्लैंड जो माण्हू छो इन न आंदी, मूंखे यादि आहे मां BBC ऐं CNN ॿुधंदो रहंदो आहियां त चयो उहो पाण चयो हिते त मिठाई जो दुकानु हुयो लंडन में, कंज़र्वेटिव पार्टी मिठाई जो दुकानु हो इंग्लिश वारो, हाणे पोलिश तो इहो दुकान लाइ फलाणो माण्हू जेको हो सो असांजो अंग्रेज़ हुयो पर उते त रोमेनियन थो माण्हू कमु करे। तंहिंजे करे असां एज़ अ सिंधी असां कस्टोडियन आहियूं 5000 पुराणी सिंध जी तहज़ीब या असां जेका हिकिड़ो मुल्क आहे जेकी बि असांखे इहा ज़मीन आहे उनजी असांजे तॾहिं हिफ़ाज़त कंदासीं जॾहिं असांजी पॉपुलेशन पंहिंजी हूंदी ऐं पर उहा बि मिनी हूंदी। थैंक यू वेरी मच।